Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. मोहब्बता मीरास असांजी मेहनता मीरास असांजी। बाबा साईं हाणे सब्र जी इंतहा थी वई न रोकजो मूंखे मां हाणे सोभारे खां पंहिंजो पलांत वठंदुसि। तोखे इजाज़त ॾीबी ज़रूर ॾीबी सिर्फ़ ॿ ॾींहं छॾ ॿ ॾींहं। पर छो बाबा साईं आख़िर मूंखां एतिरो सब्र जो इम्तिहान छो था वठो? सिर्फ़ सुभाणे मां सादिक ऐं डाकूअ जे विच में ॻाल्हियूं कराए वठां पोइ ॿिए ॾींहं ते सिधो वञी वारे करम ख़ान सां ॻाल्हाईंदुसि सिधो। ऐं उन ॾींहं खां पोइ मां पंहिंजे शीह पुट खे पाण इजाज़त ॾींदुसि त जंहिं गिदड़ जो वञी शिकार करणु चाहे वञी करे। बाबा साईं न करम खान सां ॻाल्हाइण फज़ूल आहे, हितां को बि खड़तेल न निकिरंदो। ठीकु आहे पुट, पर मयार लाहिण में कहिड़ो हर्ज आहे? इहा त मूंखे बि ख़बर आहे, इहो ज़हरीलो नांग इहो करम ख़ान आहे। सोभारो सोभारो वीचारो त हुनजे हथनि जो गुॾो आहे, गुॾो। बाबा साईं सभु कुझु ॼाणींदे बि तव्हां करम खान सां मिलण वेंदो? सुभाणे इहो करम ख़ान ईअं न चवे त तव्हां चोरीअ चक खणी विया आहियो। इन करे ई हाणे करम ख़ान सां ॿोलाए विढ़ण थो चाहियां ऐं हुनखे छार करणु थो चाहियां त पंहिंजा दोॾा हाणे खोले रखे। वॾा आहियो बाबा साईं, जीअं तव्हां कयो तव्हांजी मर्ज़ी। हाणे मां घणो सब्र नथो करे सघां। 2 ॾींहं, सिर्फ़ 2 ॾींहं बाबा साईं। अदा ख़बर सादिक खे इन ॻाल्हि जी ख़बर पइजी वई आहे त असां ॾातू वारनि खां पैसनि जी घुर कई आहे। अदालीबा हाणे छा थींदो? अदा ख़बर तूं रुगो इन ॻाल्हि ते सोच त सादिक जे न बचल खाननि वटि छिकियो पोइ छा थींदो? अदालीमा होॾे ॾिस कीअं तो रोलू मितेरीअ जा कन भरे। अदालीमा हाणे तूं पाण ॿुधाए, मां हिन रोलूअ जो सोचां, सादिक जो सोचां या ॾातूअ जो सोचां? कुझु तूं बि सोचींदो कर। अलाह हेॾो सारो दिमाग़ ॾिनो थी, सॼो ॾींहुं रुगो खाइण थी घर में। ॾिस मतेरी ॾिस कीअं ॿई कांव पाण में टुंबूं था मिलाइनि, पाण में राज़ जूं ॻाल्हियूं था कनि पिया। तोखे त ईअं कढी छॾियो अथनि ॼण तूं घर जी बाटाणी न आहीं। छो? तोखे ॿुधायमि न त हाणे मूंखे हिन ख़बर सां बाक़ी ज़िंदगी नाहे गुज़ारणी। तूं इहो पको फ़ैसिलो कर त मां तोखे ख़बर को तलाक थो वठाए ॾियां, पक। हा अदा ख़बर निभाग इन रोलूअ खे पातर हणी न घर मां कढूं। अदालीमा हाणे तूं पाण ॿुधाए, घर बि न रोलूअ जो, पातर बि न रोलू खणो, ॻाल्हि ठहे थी? इन ख़बर जी त हाणे मूंखे शिकिल ई कान थी वणे। हाँ त पोइ ईअं कर न मतेरी, तूं थोरो माॾे निहा, मन अखियुनि खे कुझु थधिकार मिलई। गेंडे खे छॾे उठ खे अपनाया? हिन खां सुठो त मां हिन गेंडे सां ई गॾु रहां। चवे छा थी पर तोखे जुगाया थो वञे मूंसां ॻाल्हाइण? अदा हाणे छॾ हिननि सलाहुनि खे, अचो त हिन रोलूअ जो बिलो कयूं। असल मूंखे हिन ते अहिड़ी थी कवड़ अचे। हली मतेरी, ओ मतेरी बक भला। वालेकुम अस्सलाम। घणायो कर ख़बर गोठ जी? अदा रातू खाना का चङी ख़बर न आहे। छा थियो? अदा बचल खान जो न्यापो आहे, सुभाणे हुनजे उताक ते हलणो आहे। सादिक ऐं असांजे विच में ॻाल्हियूं थियणियूं। बस इन ॻाल्हि ते परेशान थियो आहियां, हींअर वॼाए अचे। अदा रातू खाना हिन सादिक लीमे जी ख़बर खे असांजे मथां शाहिद करे बीहारे त पोइ
इन जे लाइ परेशान न थी तूं लीमो कॾहिं बि शायदि कोन ॾींदो हुनखे असांजा पादर यादि न आहिनि छा पोइ असांखे सादिक वारी छोरीअ जे खून मां केरु बचाईंदो हा इहा ॻाल्हि सोचण जी आहे पोइ छा कजे जेकॾहिं सादिक एतबार वठे थो त कई न पक ई सम्झ वारी ॻाल्हि हू एतबार ज़रूरु घुरंदो अञा वक़्तु पियो आहे पीरणा हुन मुतलिक़ सोचूं था कोन को हल कढी वठंदासीं अजायो परेशान न थी फिलहाल चांहि पी दिमाग़ ताज़ो कर पोइ सोचूं था कोन को हल कढी वठंदासीं छोकिरा बाबा चांहि खणी आहे हिकिड़ी सरकार अॼु दरअसल मोहन जी वापसी आहे अॼु तव्हां सां वेही कचाड़ी बि नथा करे सघूं बसि तकड़ा मोकिलाइणो आहे ईअं कीअं मोहन बाबा अञा त असां तुंहिंजी उहा ख़िदमत करे ई न सघियासीं ईअं ओचितो न बाबा ॿ टे ॾींहं ॿिया रही पिया असांजे दिलि खे सुकून मिलिया बाबा बाबा बचल खान तव्हां मुंहिंजी लख इज़त कई हिन खां भला वधीक ॿी कहिड़ी इज़त थींदी आहे बाबा अञा त तव्हांजे वञण में कुझु ॾींहं हूंदा नी साईं बचल खान बाबा वीज़ा ई 20 ॾींहंनि जो हुयो सो अॼु पूरो थी वियो हिते मूंखे केॾो न सुकून ऐं मोहबत मिली आहे तव्हांजो ॾिनल प्यार मां कॾहिं बि ज़िंदगी भर विसारे कोन सघंदुसि बाबा पंहिंजी दुआउनि में यादि रखजां ऐं मुंहिंजी जेका बि पुराणी संगत मिलई उनखे सलाम चइजां ऐं भाकुर पाए सीने सां लाए चइजां बाबे बचल सलाम ॾिनव सरकार सजण ऐं छाणे कंहिं अणाचे ऐफ तनी खे होए वतन चंद विछायो अरे मुंहिंजा साईं मोहन जे वॾनि जी जनम भूमि आहे ज़रूरु हिनखे दिलनि में यादि रखंदासीं हे बि पाण खे दुआउनि में यादि रखंदो सरकार हाणे इजाज़त ॾियो राम 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 आदा सादिक आऊं तोॾे हली आयो आहियां माफ़ी वठणु ॾोह बि तुंहिंजो ई आहे पर वरी बि तोखां माफ़ी वठणु आयो आहियां तो मुंहिंजे दर ते हली अची बेइज़ती कई जे मां चाहियां हा न त रईस बचल खान खे या तव्हां ॾेई सघां थो पर मां आहियां मिसकीन माण्हू फॾनि फसादनि में पवणु नथो चाहियां मां पाण इहो चाहियां थो त तूं मुंहिंजी दाह बाबे बचल खान खे ॾे भाउ सादिक तूं वञी ॿियनि जो पासो खण मां मिसकीन माण्हू आहियां मुंहिंजी पचर न कर मूंखे रंजाइण मां तोखे छा थो मिले ॾातू ऐं पीराणे ॾे 10 लख रुपया तव्हांजा छाजा आहिनि जेकॾहिं तव्हां हुन खां घुरो पिया त जग जहान जो कार वहिंवार आहे पियो हले छा मूं इहो ठीको खयां त हर एतिरा तोखे ॾियां बस कर ठोकिया ई न मुक घणी ॻाल्हियूं न कर जेको पुछाएं थो हुनजो जवाबु ॾे असल में असां रोलो जो घर खपाइण पिया चाहियूं उन जा 10 लख घुरियासूंसि पे ठीकु आहे इहा ॻाल्हि मां रोलूअ खां पुछंदुसि इन मामले जी रोलो खे ख़बर न आहे इहो उन खां असां लिकी पिया कयूं जेतिरो मां तव्हांखे बेवकूफ़ सम्झंदुसि लीमा ओतिरो तव्हां बेवकूफ़ न आहियो अदा आऊं तोॾे हली आयो आहियां जेकॾहिं तूं नथो मुड़ी त पोइ आऊं सुभाणे मेड़ वठी ईंदुसि पोइ हुन साम्हूं ॾिजां हाणे मां हलां थो दा मोकिलाणी कान्हे का हा छा सलाह तो थई कॾहिं हलूं कुरट हाली तो तोखे ख़बर खां तलाक था वठायूं हाली तोखे जज जे साम्हूं थो बीहारियईं मां त मिड़ई ख़बर खे धमकायां पई तूं छा थो सम्झी त मां को ख़बर खां तलाक वठी तोसां निकाह कंदसि ही छा थो चई मतरी मुंहिंजो दिलि आज़ारी करे छॾियो अथई मां त तोखे पंहिंजो करण लाइ वॾा ख्वाब ॾिठा
हाणे इहो लफ़्ज़ चई करे मुंहिंजे ख्वाबनि जो बेड़ो बड़ छॾई। तूं पंहिंजी दिलि मां इहा ख़्याल कढी छॾ त मां को तोसां निकाह कंदसि। इहो छा थी चईं? छो मूं सां झुर कंदई? मूं वटि छा नाहे? घर नाहे, पैसो नाहे, कद नाहे। हल ठीक आहे, तूं मूंखे हड़ कद में, पर तूं ख़बर खां त तलाक वठण चाहीं थी न? हा, ख़बर खां मां ज़रूर तलाक वठंदसि। पोइ शादी कंहिंसां कंदी उहो को ताड़ियो अथई छा? हिन ॻोठ में तूं पाण ॾिस, मूं जहिड़ो सुहिणो को बि आहे सही? सुहिणो, ख़बर खां तलाक खां पोइ मां ख़ुदकुशी करे छॾींदसि, पर तोसां निकाह कोन कंदसि। मुई साई दिनी न साई, तूं जो बि अजीब ज़िद्दा तकड़ नाहे। मतरी तूं मुंहिंजे बारे में सोचे ॾिस, मूंसां शादी कंदीअ न त मां हिते तोखे पलंगनि में झूटींदसि, सफ़ा ज़िंदगी ठाहे छॾींदोमांइ। मां पट ते विहण पसंदि कंदसि, पर तोसां निकाह कॾहिं कोन कंदसि। हाणे वधीक मुंहिंजे मथे में सूर न विझ। मथरी तूं त मथरी मां रोलो करणनि में रोले छॾियो। अबो ॾंदड़ कमायो। कॾहिं कॾहिं त न थियण वारा कम बि थी वेंदा आहिनि करम खान, थियल कम बि न थींदा आहिनि। इन में असांजो को बि ॾोह कोन्हे करम खान, तुंहिंजी त हरू भरू असांजे मथां कावड़ आहे। जहिड़ो कम तव्हां करे आया हो न, अहिड़ो कम त नंढड़ा ॿार बि न करे। धण हमराहन जो हुयो, हिकिड़े सांवल खे लेटाए न सघियो। जेकॾहिं सादिक अची बि वियो हो त उनखे बि लेटाए विझो हा। सिर्फ़ सादिक असां तरफ़ न वधियो, पर उनजे दाहुनि ते पूरो ॻोठ निकिरी आयो। जेकॾहिं असां हुतां न निकिरूं हा न, असां सभिनी खे घेरे में आणे छॾंदा। इन जो मतिलब त बचल जे ॻोठ वारनि में एतिरी हिम्मत अची वई आहे जो हू करम खान जे माण्हुनि मथां घेरो कनि हा। सुबारा खान, पंहिंजे नाकामियुनि ते कूड़ न हण। मां हर हाल में बचल खे पंहिंजे पेरनि में झुकियल ॾिसण थो चाहियां। उन लाइ जेकॾहिं बचल जे पूरे ॻोठ खे बि लेटाइणो पवे न त लेटाए, पर इन बचल खे मुंहिंजे पेरनि में झुकाए। तमाम जल्द इहो बचल अची तव्हांजे दर ते पंहिंजी ज़िंदगी जी ख़ैरात घुरंदो। इहो सोभारे जो तव्हां सां वाइदो आहे। पोइ हमराहन खे वठी वञ ऐं को बि ॾींहुं खाली न छॾ। हर ॾींहुं बचल जे कंहिं न कंहिं ॻोठाणे खे लेटाए। इहो लाज़मी न आहे त सांवल मिले त उन जे मथां ई वार कजे। बचल जे ॻोठ जो जेको बि माण्हू मिले, मंगणार मुंहिंजे मंगणार खे लेटाए छॾियो। पोइ न बचल खे ख़बर पवंदी त करम खान जे कहर खां केर बि बची नथो सघे। सांवल, हिकिड़ी ॻाल्हि पुछां? हा पुछ। मूं ॿुधो आहे त तुंहिंजे मथां हमिलो करण वारो मुंहिंजो पीउ आहे। तूं पंहिंजा अजाया ख़्याल न ड्रोड़ाए, अहिड़ी का बि ॻाल्हि न आहे। अजाई अफ़वाहनि ते तूं कन न ॾींदी कर। जेकॾहिं मुंहिंजो पीउ तुंहिंजे मथां हमिलो करे त उन जो बदिलो छा तूं मूंखां वठंदे? मञोसीं त मुंहिंजे मथां हमिलो तुंहिंजे पीउ करायो आहे। उन खां पोइ उन जे बारे में तोखां के सवाल थिया आहिनि या तोखां के पुछो आहे? मुमल असां एतिरा किरियल ऐं कमज़र्फ़ न आहियूं जो मर्दनि जी दुश्मनी जो इंतकाम असां औरतुनि खां वठूं। काल्ह बि तूं असांजे घर में महिमान हुई ऐं अॼु बि असांजे घर में तूं महिमान आहीं। सांवल, जेकॾहिं ईअं आहे त मूंखे वापसि वञण जी इजाज़त मिलंदी? उर ओ जी। उर हिनखे सम्झाए, हीअ अजाई ख़ौफ़ज़दा न थी। हीअ हिन घर में महिमान बणिजी आई आहे। मुंहिंजे सवाल जो इहो जवाब त न आहे। तोखे वापसि छॾींदासीं।
पर तुंहिंजे पीउ तोखे हिते साम तौरु छॾियो आहे। जेसीं ताईं हू पाण तोखे हितां वठणु नथो अचे न, ओसी ताईं असां तोखे कंहिं ॿिए सां वञणु कोन ॾींदासीं। मतलब त मां हिन घर में हाणे कैद थी चुकी आहियां। इहो तुंहिंजो ग़लति अंदाज़ो आहे। छा केदी ईअं हूंदा जीअं तूं हिन घर में रही पई, तूं हिन घर जी मालकियाणी बणिजी चुकी आहीं, केदियाणी न। ओ मुंहिंजा राणा अब कसम सां सच थी चवई, जेकॾहिं तूं सोभारी जी धीउ सां निकाह विझंदे न ज़िंदगी सुधरी वेंदी। ओ इहो मंगणहार थोड़ी रहंदे, अमीर थी वेंदे अमीर। पुफी जेकॾहिं अहिड़ी ॻाल्हि आहे त मूमल जो रिश्तो तूं पुफड़ सां छो नथी कराई? हा भले भले सदा सदा मुंहिंजूं ॿई अखियूं थधियूं। जेकॾहिं हुनखे फोग खे ॾियनि न त मूंखे कहिड़ो एतिराज़ आहे, पर मां उमिरि वॾी आहे न, अहिड़ी उमिरि वारे खे रिश्तो किथे थो मिले। बाक़ी ही त मुंहिंजो आहे शहज़ादो सोणो पुटु, हिन खे त मां मूमल ॾिसंदी न असुल ठरी पवंदी। तंहिंजे करे हिन जी शादी थी करायांसि। सच में अम्मा? बस कर, घणा ॾंद न कढ। मां आहियां मुई जो तूं मूमल सां ॿी शादी कंदे। छो अम्मा छा थियो? ईअं छो थियूं भभकियूं खाइयां? ऐं मुड़ुस त 4 शादियूं कंदा आहिनि, इन वीचारे 3 शादी कई त कहिड़ी अरबा ख़ता थी पई। अब तूं कजां कुझु बि कोन चवंदी, चुप कजां छोरी। मूंखे ज़ेर जो ज़रो ॾियो, मां पियां ऐं मरी वञा त पोइ तूं राणी जी शादी कराए छॾिजां। मुंहिंजी ज़िंदगी में तुंहिंजो इहो ख़्वाब कॾहिं बि पूरो कोन थींदो। मां तू समझे छो नथी? सोरठ खे नाराज करे मां टी शादी नथो करे सघां। अब अल्लाह खे मञ, पंहिंजी ज़िंदगी जो सोच। इन छोरी जे कढ लॻंदे न सॼी ज़िंदगी फ़कीर जो फ़कीर रहंदे। का तरक़ी कई अथई, को सामान सड़ो वठी आयो न को। जे मूमल सां शादी कंदे न पोइ त ॿ आङुरियूं कीअं में अथई। सोभारे ते को एतबार आहे? अॼु मरियल आहे, सुभाणे नेठ त मरंदो न। सॼी मिल्कियत तोखे दी, बाग बागीचा महल महलात, उनजो वारिस तूं थींदे अकेलो। अम्मा फिलहाल मां सोरठ खे राज़ी कयां, इन ॻाल्हि खे पोइ ॾिसूं था। अरे बीह सोरठ खे तो राज़ी करे वॾो ज़ाल जो चिमचो ऐं चिमचा ॿिया बि घणा ॾिठुम, पर बा तूं चिमचो ज़ोर मट करे वेते। अम्मा 2 मिंट भी। अरे भी आउ चवई थी ना भाई, कोन छोरो सुधरंदो। या छोरी शादी करण ॾींदसी कान न, निभागी पुठिया पई अथसि। मूंखे कहिड़ी ख़बर इहा हचा असांजी गिचीअ में पवंदी। इते बीहो जेको कुझु ॻाल्हाइणो आहे हिते बीह था ॻाल्हायूं। अदा ख़बर माण्हुनि जी त भितनि खे कन थींदा आहिनि, पंहिंजी त लोड़नि खे कन थी पिया आहिनि। अदा ख़बर अॻे चकर त लापरवाही जे करे सादिक खे ख़बर पइजी वई, हाणे हींअर को ॿियो न ॿुधी वठे। अदलीमा हिते कोई बि कोन्हे, तूं ॻाल्हि कर। इहा ई सलाह करण लाइ त पाण खे हिन कम में रोलूअ खे मिलाइणो पवंदो। न हो शुकर, इन जट खे कुझु न ॿुधाइजाए, न त इहो सभु असांजा पैसा खाई वेंदो। पोइ भला हाणे छा कयूं? हिन ॻाल्हि जी त ख़बर सादिक खे पइजी वई आहे। जेकॾहिं सुभाणे सादिक बचल खान खे इहा हक़ीक़त करे थो त पोइ पाण छा कंदासीं? सादिक रुॻो पैसनि जी ॻाल्हि ॿुधी आहे, बाक़ी हुनखे कंहिं बि ॻाल्हि जी ख़बर कोन्हे। तूं उल्को न कर। पर इहो शक ठहे थो त पाण ॾातूअ खां ऐं पीराणे खां एतिरा पैसा छो घुरिया आहिनि। जेका ॻाल्हि असां सादिक सां कई आहे न त असां रोलूअ जो घर खपायूं था। हाणे हिन ॻाल्हि जो फ़ाइदो वठणो आहे। कीअं था? तूं रुॻो हल घर, पोइ ॾिस त मां हिन ॻाल्हि खे कीअं थो गोल फिरायां। मितेरीअ मां बि जान छुटी वेंदी ऐं इन सादिक ऐं इन रोलूअ मां बि, इन ॿिन्हिनि जे आज़ार मां बि छुटी पवंदासीं। अदा ख़बर जीअं वणई तीअं कर। अलाए छो मुंहिंजे दिलि में उहो ख़ौफ़ वहिजी वियो आहे त किथे को बुरो न थिए। अदालीमा मूंखे अहिड़ी थी कवड़ अचे, छॾ को उल्को न कर, मां आहियां न, हलिया अच मूंसां गॾु। लातू खान थोरो सोच, अकुल ऐं कमु वटि। सुभाणे न सादिक लिमे ख़बर खे ॻाल्हियुनि में मञाए वठी अचे असांजे मथां शायदि ॾिए, असां त लोह थी वेंदासीं। इहे असांजे मथां शायदि कॾहिं कोन ॾींदा। जेके असांखे पैसनि जे करे परेशान कनि था उहे अदा सुभाणे कुझु बि करे सघनि था।
ये सादिक खां पैसा वठी न असांजे मथां शायदि ई ॾियनि पोइ थोरो घणो खुटको इन बारे में मूंखे बि आहे। इन्हीअ करे त चवां थो इन्हीअ जो को हल कढंदा। इन ई ॻाल्हि जो असांखे खुटको रहे थो। बाक़ी रहियो सादिक सो हुनखे मुंहुं ॾेई वठंदासीं। पोइ त पिराणा अॼु ई न ख़बर ऐं लीमे सां मिलणो पवंदो। इहे निभागा इन ॻोठ मां निकिरण लाइ तयारु न आहिनि। जे ॻोठ खां नथा निकिरनि त ख़ैरु आहे, इन्हनि सां उन्हनि जे घर था हली मिलूं। उन्हनि खे इहो हली था चऊं जेकॾहिं तव्हां असांजे मथां शायदि ॾिनी त पोइ पैसा कोन मिलंदव। ऐं पोइ इहो बि चवंदोसांनि रातू ॾहे सर हुनजे कार खां बि कोन था ॾिजो तव्हां। पोइ थी सघे थो इन दाबे ॾियण खां पोइ मथां शायदि न बि ॾियनि। अदा थी ॾाढा हे ॿई ममड़ा ॾाढो ॾुखियो सम्झंदई। पिराणा रखूं था निरड़ जे मथां ॿ टे लठ पाण ई ॾिस त कीअं था सिधा थियनि। रातूअ खां इनकार कंदा। पिराणा मां त चवां थो हल त हली पहिरियां इन्हनि जो कमु पूरो कयूं। चङो ॾाढो खान अचु मां तोसां गॾु आहियां। ड्रामा सोप सीरियल मीरास जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विजिट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। मीरास असांजी